इमाम तैलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आंदिया मिनल जफाए ऐ यदखुल रजुल मंजिल अखीहि फयुक़द्दिम इलैहि शैअन फला यअकुलुहु। थकजी पे आयो सुभान अल्लाह। पूरे ध्यान करो। साईं फरमाइन था या जफाकारी या जफा है जफा इंडिया वफा भी इंडिया जफा जी साईं जुल्म नाजायजी नामुनासिब गाल मिनल जफाए ऐ यदखुल अर्रजुल मंजिल अखीहि को मानू पंजे के भा के पंजे घर वठी वने को फयुक़द्दिम इलैहि शैया को खाधे जी शय पेश करेस हे जदा मुके त किरी आमाद न खाईंदुस अल्लाह हुन मोहब्बत मजा चाहे ठाई मोहब्बत मजा सयूं ठायूं हलवो ठायो हे जदा मां त न खाईंदा मुके या भाई न पोंदी आ। साईं फरमांदा यो जफाकार मानू आ यो जफाकार मानू आ। तव्हां वट को दोस्त को यार को मेहमान अचे त तव्हां उनके कुछ न कुछ खाधे जी शे जरूर पेश कयो। मंजार हय्यन वलम यज़ुक मिनहु शय्यन फकन्नमा ज़ार मय्यता जेरे वट वियो उन वटो का शे चखे ही न जणो मय्यत वटो थी आहे। अल्लाह बुलाली समझी दो असां जेके मज़हबी माण्हू आहियूं न खाइण सिखियायूं खाराइण हक्का पीराने पीर दस्तगीर मुर्शिद मुहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैन फरमाए थो त माण्हू सुठो ताम खाई ख़ुशि थींदा आहिनि मां अब्दुल कादिर ॿियनि खे खाराए ख़ुशि थींदो। के वट वञो न या को तव्हां वटि अचे त उनजे लाइ खाधे जी कान का शइ तयारु साईं फरमाइनि था भला ॿियो कुझु न त खजूर घर में ज़रूर रखंदा कयो। जंहिंजे घर में खजूर न आहे इहे घर वारा बुखा आहिनि अल्लाह सुञा आहिनि या इहे चंडरा आहिनि। साईं फरमाइनि था खजूर हाज़ुर ताम आहे न रधण जी ज़रूरत न पचाइण जी ज़रूरत ॿी हर शइ रधींदो पचाईंदो न खजूर बसि ताज़ो ताम तयारु आहे खाओ बुख बि लाहींदो उञ बि लाहींदी खजूर खाइण सां पलु थी वेंदी। साईं फरमाइनि था जेको जेरे वटि वियो ऐं का शइ उन चखायसी न सलाह ई न कईंसि ॼणो मयत वटूं थी आहे। मयत वटि वेंदो त छा खाराईंदुसि मोह पियो आहे पाण। हाणे इन माण्हू खे जेको आहे त जेरो पर न खाराए न को कंहिंखे सलाह हणे इन खे मदीने वारे साईं मयत सां तशबीह में मोलनि वांगुरु जेरो आहे त अल मोहब्बत युज़हिर बिल यद मोहब्बत हथनि मां ज़ाहिर थींदी आहे हथनि मां ज़ाहिर थींदी आहे। त सफ़ वारनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त पंहिंजे मुर्शिद वटि वञो त हथे ख़ाली न वञो कुझु न कुझु नज़रानो खयूं वञो ॿियो कुझु न आहे वट जा थितर आहिनि उहे बि खयूं वञो पर हथे ख़ाली न वञो। हज़रत सुल्तानुल आरिफीन फरमायो त मुर्शिद वटि वञो त सुई खयूं वञो सुई चयोसीं इहो सुई कीअं पण में सुई छिनलनि खे ॻंढींदी आहे न मुर्शिद तव्हांखे तव्हांजे मदीने वारे साईं सां रब सां मिलाइण वारो। साईं फरमाइनि था कंहिं वटि महिमान थी वियो ऐं हुन घर घणी का शइ ठाही अबाही खाइजांइ जो मां नथो खावां मूंखे किरी आहे
साईं फरमाइनि था इहो जफ़ाकार माण्हू आहे, जफ़ाकार ज़ालिम आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन माण्हू खे जे शौक़ सां का शइ ठहिराई तव्हांजे लाइ तव्हां न खाधी हुनजे दिलि ते छा गुज़रंदो। टे शयूं मोटाईंदा न कयो, खीर मिलेव न मोटायो, विहाणो मिलेव न मोटायो, अतुर मिलेव न मोटायो। जुदा ॻाल्हि साईं फरमाइनि था जेकॾहिं को माण्हू विहाणे खे टेक लॻाई वेठो आहे, को महिमान अची वियुसि, उहो पंहिंजी टेक वारो विहाणो कढी उन महिमान खे जो पेश करे त अलाह ताला उन जे लाइ जन्नत लिखी थो छॾे। जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो न त रब्बुल आलमीन जल शानू उन खे जन्नत जा गादेला उन्हनि ते वेहारींदो। वॾा गोल तकिया हूंदा उन ते टेक लॻाए, बादशाह पंहिंजे तख़्त ते वेहंदा आहिनि। इन माण्हू खे रब ईअं शान शौकत सां बादशाह वांगुरु वेहारींदो जेको पंहिंजे मुस्लमान भाउ खे विहाणो पेश थो करे। हिकिड़े बुज़ुर्ग वटि ॿ मुरीद आया, हिकिड़े जे ॾंदण पेश कयो, ॿिए वरी रुपयो ॾिनो। त पहिरीं बुज़ुर्ग उन रुपए वारे खे चइबो आहे ख़ुशि आहीं, ठीकु आहीं, चङो भलो आहीं। पोइ वरी ॾंदण वारे खे चइबो आहे तूं पुटु ख़ुशि आहीं, ठीकु आहीं। ॾंदण वारे खे दिलि में ख़्यालु थियो त आयुसि वध में मां, सुनत ॾंदण बि मूं ॾिनो ऐं हुन ॾिनो रुपयो। साईं वरी अवल हुन सां ख़ुशि रबाई थो करे। मुरीद खे दिलि में ख़्यालु थियो त बुज़ुर्ग निहारे फरमायुसि त पुट तो ॾिनी आहे खपड़ जी पाड़, हिन ॾिनी आहे हियांव जी पाड़। पैसा हिन हियांव जी पाड़। सलाम जन फरमाए त जेको कंहिंखे मानी थो खाराए न त खाराइण वारे खे गिरह गिरह जे एवज़ कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूला। गिरह गिरह जे एवज़ हज मबरूर ऐं उम्र मक़बूल। मिनल जफ़ाउ वररजुल यसहबुर रजुल फित्तरीक़ फला यसअलुहु अन इस्मिही व इस्मि अबीह। सुन मुझे लजपाल नबी छा छा सेखारियो आहे। हुजूर जी हदीस तो पियो पढ़ा। साईं फरमाइनि था इहा बि जफ़ा आहे जो रस्ते में सफ़र में कंहिंसां गॾिजी निकिरो ऐं उन खां पुछो ई न त नालो छा अथई, पीउ जो नालो छा अथई, ज़ात कहिड़ी अथई। इहा बि जफ़ाकारी आहे। मिसाल बस में चढ़ी वेठो हिकिड़ी सीट में, मातरी में जो हैदराबाद कलाक जो पंधु आहे, वेठा कुझु सुॼायूं वेठो न पुछे हीअं सीटियो वेठो। साईं फरमाइनि था इहो बि जफ़ाकार माण्हू आहे। पासे में वेठो आहे, उन खां पुछी त पुटड़ा नालो छा अथई, अदा भाऊ नालो छा अथई, केरु आहीं, पीउ जो नालो छा अथई, किथे वेठो आहीं। यानी तारुफ़ कयो, तारुफ़ सां मुहबत पैदा थींदी, ताल्लुक़ जुड़ंदो। ऐं साईं फरमाइनि था त नेक माण्हू घणा यार ठाहियूं, घणा दोस्त। ॻाल्हि सम्झण जी आहे। मां भराए थो मुंहिंजे नबी सोने जी हदीस आहे। साईं फरमाइनि था नेक माण्हू घणा पंहिंजा यार बणायो। सुभान अल्लाह। छो त अल्लाह ताला वॾो हयादार आहे। क़यामत जे ॾियारे कंहिंखे दोस्तनि जे अॻियां ख़्वार न कंदो। सम्झो करमुला गंदो आहे, नालायक आहे, निकम्मो आहे, ऐबदार आहे, पर हेतिरी सारी ख़ल्क़ उन सां प्यार रखे थी, मोहबत रखे थी, यारी रखे थी।
जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो त हुई त बदकार गुनहगार पर हाणे हेॾा तुंहिंजा यार गॾु थिया आहिनि इन्हनि यारनि जेके शर्मसार कोन कंदुसि ऐब न खोलींदुसि यारनि जे अॻियां ख़्यालु थींदो आहे न हयादार माण्हू खे ख़्यालु थींदो आहे न कंहिंखे हिक जेॾनि में या हुनजे दोस्तनि में कीअं लजी कयांसि कीअं शर्मसार कयांसि ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू ढके छॾींदो आहे कंदा आहियो या न कंदा आहियो या न तव्हां बि कंदा कयो कंहिंखे दोस्तनि जेके शर्मसार न कंदा कयो कंहिंखे ख़बर आहे त हिन में ही ऐब आहे पर जेॾनि जे अॻियां उनजो ऐब न उघाड़ींदा उनजो ऐब ढकियो क़यामत जे ॾियारे रब तव्हांजा ऐब ढके छॾींदो कंहिंखे कचो न कयो साईं फरमाइनि था त जंहिंजा दुनिया में घणा यार आहिनि महशर में जीअं सभु ख़ल्क़ गॾु हूंदी न सभु महशर जे हिकिड़ो ई मैदान हूंदो जिते सभु गॾु हूंदा हिकिड़ो गंदो आहे नालाइक आहे गुनहगार आहे पर हुनजा यार घणा आहिनि बीठा आहिनि रब फरमाईंदुसि मुंहिंजा बाना तूं हुई त वॾो खाइन वॾो गुनहगार वॾो बदकार हुए पर हाणे हेतिरा तुंहिंजा यार बीठा आहिनि इन्हनि जे अॻियां तुंहिंजा ऐब नथो खोलो फ़क़ीरो जेकॾहिं तव्हांजा अहिड़ा यार हुजनि अहिड़ा संगती तव्हांजा हुजनि क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला तव्हांजा ऐब न खोलींदो सभु कर्म ई हिक ॿिए जो तारुफ़ कयो पुछो हिक ॿिए खां केरु आहीं किथे वेठो आहीं नालो छा अथई हिक ॿिए जो मोबाइल फोन वठो नंबर वठो हिक ॿिए सां राब्ता रखो दोस्तियूं रखो हिक ॿिए सां ऐं मां बि तव्हां सां दोस्ती रखी आहे ऐं तव्हां बि मूंखे दोस्त बणायो कंहिंजी कंहिंजी मूंसां दोस्ती तव्हांजा आशिक हज़ार आहिनि असांजी